नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। नूरियाबाद खां असां सां रिपोर्ट शेयर कई आहे मंसूर हुसैन पालारी। रिपोर्ट मूजिबि कोहिस्तान जे मुख़्तलिफ़ डैमनि, ढोरनि, नदियुनि में बरसाती पाणी भीजी वञण जे करे आसपास जे ॻोठनि में माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया। ॼामशोरो सिहत खातो निंड सुतल आहे। ग़रीब अवाम गैस्ट्रो, मलेरिया, बुखार, खंघि, ज़ुकाम, हथ पेर सुॼी वञण जहिड़ियुनि बीमारियुनि में मुब्तला अवाम सख़्तु परेशान आहे, जिन में ॻोठ लालू कपरी, ॻोठ दाद पालारी, बागो पालारी, दोदो पालारी, जुमो पालारी ऐं सङे ॻोठ शामिल आहिनि। ॻोठाणनि पारां DHO ॼामशोरो खे अपील कंदे चयो वियो त असांजे ॻोठनि में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले असांजूं ऐं असांजे नंढड़नि बचनि जूं ख़ुदारा ज़िंदगियूं बचायूं वञनि। असीं ॻोठाणा परेशान आहियूं। रोड रस्तो कोन्हे, रोड रस्ता मुकमल तौर बरसात ख़तम थी विया। असांजा झोपड़ा कठावड़ा ढणी विया कि खुले आसमान हेठि वेठा आहियूं। ही बरसात असां वटि बि वठी आहे। असांखे बि हिन बरसात में असां बि परेशानियुनि खे मुंहुं ॾिनो आहे, मजबूरियुनि खे मुंहुं ॾिनो आहे। बरसात असां सिर ते वसाई आहे, सर्दी गर्मी असांजे सिर ते ईंदी, पर असांखे इहो दुख आहे त हिते असांजी मदद करण लाइ केरु तयारु कोन्हे। असांखे इहो दिलि में अरमान आहे त हिते असांजी मदद करण लाइ केरु कोन तयारु न आहे। हिते ईंदड़ वेंदड़ माण्हू मुसाफ़िर उहो बि परेशान आहे। रोड रस्तो कोन्हे, हीअ राशनियूं हली आहिनि, टेंट ॾिना विया आहिनि, ॻोठ ॾिना विया आहिनि। हिते मलेरिया में, बुखारनि में, गैस्ट्रो में माण्हू मुबतला थी विया आहिनि। असांजा माल बि मरण लॻा आहिनि। सरकारी डॉक्टर पंहिंजूं पघारूं खणी हिते असांजी माल मरण लॻा आहिनि। हिते असां सां कंहिं बि मदद न कई आहे। MP MLA न नुमाइंदो को पहुतो आहे, न हिते असां सां का बि हेल्प थी आहे। असां हिते ई पाणी रोड रस्तो गुज़रण जे लाइ कोन्हे, का बाज़ार मुस्तफ़ा कोन्हे। हिते असांजे लाइ वॾी मुश्किलात थी आहे। हिते असांजे मथां बि बरसातूं वठूं, असांजी केरु सार संभाल लहण जे लाइ तयारु कोन्हे। महिरबानी।